अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों जी तो अज सिंध बलोचिस्तान जो तमाम बेहतरीन फनकार अदा महबूब मीरजत की रिकॉर्डिंग कंप्लीट थी। सिलेक्शन शायर अदा इस्माइल लंजवाणी, सेठ लीमो खान जमाली, गरीब गुलाम खोसो, किनी पैरो भा साधन दे संगत कई आहे। उस्ताद आशिक चांडियो, उस्ताद नंगर खान ऐं उस्ताद किंग खान बांसरी वारो आहे कोन। अचो भाऊ खां गीत ॿुधूं हलायो। असां त गॾु बि न जी सघियासीं, असां त गॾु बि न जी सघियासीं। गॾु मरण जा वाइदा हुया, तूं बि थी वञ जुदा मां बि थी वियुसि परे, बसि कंहिंजे न कंहिंजे करे। असां त गॾु बि न जी सघियासीं, गॾु मरण जा वाइदा हुया, तूं बि थी वञ जुदा मां बि थी वियुसि परे, बसि कंहिंजे न कंहिंजे करे। असां त गॾु बि न जी सघियासीं, असां त गॾु बि न जी सघियासीं। नगर बंजारा आज के तो मुझे जानी तुम्हें का भी लालच कौन हुई सिवाय प्यार दे। रसी चाहतो जैसे क्या मजी जो तो इकरामा तुम्हें लालच ना हुई तो सा प्यार हुयो, एक मजीद जत तुझो यार हुयो।